अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आलम। रब्बुल आलमीन पाक आहे, शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे रात में मस्जिदुल हराम खां मस्जिदुल अक्सा वठी वियो। रब्बुल आलमीन वही जबरील अलैहिस्सलाम जे ज़रिए बुलंद आसमान जे सभ खां मथां किनारे ते हो पोइ हू जलवे वेझो थियो। पोइ तमामु ज़ाहिर आयो, बसि हो जलवो में उन महबूब में फ़ासिलो रहियो ॿिनि हथनि जो, बल्कि उन खां बि घटि। ऐं उन ॾिठो इहो जलवो ॿ भेरा। अल्लाह रहीम आहे, करीम रब कायनात जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बेदारीअ में महराज जे राति ॾेखारियूं अल्लाह पंहिंजियूं अज़ीम निशानियूं। रब अल्लाह आलमुल ग़ैब आहे। सूरत अल मुंतहा ॾेर जे वण वटि जेका मख़लूक जे इल्म जी आख़िरी हद आहे, उन खां अॻिते को कुझु नथो ॼाणे सवाइ अल्लाह रब अल्लाह वल रहमान रहीम। सदरतल मुंतहा वटि उन जे भर में जन्नतल मावा आहे। जॾहिं ढके रहियो हो सदरा ते जो कुझु ढके रहियो हो त अखि फिरी कंहिं पासे न, हद खां वधीक बेशक ॾिठाई जो वॾियूं निशानियूं पंहिंजे रब पाक वटां उम्मत लाइ 5 वक़्त फर्ज़ नमाज़ूं तोहफ़े में खणी आयो, बल्कि हुज़ूर अकरम जिन मकां खां ला मकां पहुतो पंहिंजे रब पाक अल्लाह वटां हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे लाइ रमज़ान अल मुबारक जा रोज़ा तोहफ़े में खणी आयो वटां पंहिंजे रब नेकी कंदड़नि खे संदनि जो बदिलो यानी बिश्त ॾे। जेके माण्हू वॾे गुनाह ऐं हयाईअ जे कमनि खां बचनि था, बेशक अल्लाह कुशादी मग़फ़िरत वारो आहे पंहिंजो अल्लाह मग़फ़िरत वारो आहे तुंहिंजो रब अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं, उन्हनि लाइ अणखुट अजुर आहे। उन्हनि लाइ बाग़ आहिनि जिन जे महलात या जिन जे वणनि हेठां नहरूं वहनि थियूं। इहा ई वॾी कामयाबी आहे। पंहिंजे मथां शान वारो आहे रब अल्लाह जंहिं मर्द ऐं औरत खे पैदा कयो, बेशक तव्हां जूं कोशिशूं जुदा जुदा आहिनि। पोइ जंहिं अल्लाह जे वाट में माल ॾिनूं, अल्लाह जे नाफ़रमानीअ खां पाण खे बचायाईं ऐं सची ॻाल्हि यानी जन्नत यादन इस्लाम जी तस्दीक कयाईं। ख़ातिम बिल ख़ैर जन्नत जी मंडल खे सिघोई आसान कंदो अल्लाह रब पंहिंजे वॾे शान वारे जे रज़ा लाइ माल ख़र्च करे थो ऐं सिघोई उन्हनि भलायुनि जे सवाब खां राज़ी थींदो अल्लाह रब अल्लाह दीन खे ख़ालिस कंदे संदसि इबादत कनि ऐं नमाज़ क़ाइमु कनि ऐं ज़कात ॾियनि। ऐं इहा ई मिलत ऐं इहो ई दीन सिधो ऐं सचो दीन आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम आहे रब अल्लाह बरकत वारो आहे ऐं इहो ई हर शइ ते वस वारो आहे। आज़माए थो तव्हां मां केरु सुहिणा अमल करे थो, पोइ उनखे उनजो बदिलो ॾे थो रब अल्लाह पंहिंजे जो
जिन बेकुफुर कयो तिन लाइ जहन्नम आहे ऐं जिन ईमान आॾो चङा कम कयाऊं ताबेदारी फर्मा बरदारी कयाऊं उन्हनि लाइ जन्नत आहे पंहिंजे अलाह जे रब तरफ़ां। रब जो फरमान आहे जेके माण्हू पंहिंजनि अमानतुनि ऐं पंहिंजनि वाइदनि ते पाबंदी कंदड़ आहिनि ऐं जेके माण्हू पंहिंजनि शाहिदनि ते क़ाइमु रहंदड़ आहिनि ऐं जेके माण्हू पंहिंजनि नमाज़ुनि जे अरकाननि ऐं शर्तनि ऐं दीन जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि उहे जन्नतुनि में इज़त सां रहण वारा आहिनि। फरमायो अल्लाह रहीम करीम रब्बुल आलमीन वास्ते मुहाबे रहमतुल आलमीन जे या अल्लाह अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। मतिलब नेक मक़सद हासिल थियनि हिम्मत तौफ़ीक़ अता करे सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे रहमत नेमत अता करे या अल्लाह रब।